नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन आऊँ आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं आऊं अव्हां खे हिकु अहम अपडेट खां आगाह कंदो हलां त ही रोड आहे कोलाची खां ॻोठ रहमली खोसो, ॻोठ गाई जावरी, ॻोठ अंबार, ॻोठ काइम खोसो, ॻोठ मज़ार खोसो, ॻोठ पीरबश खोसो, ॻोठ साले शाख। उन खां अलावा काफ़ी सारनि ॻोठनि खे ही रोड मिलाईंदड़ आहे। तक़रीबन ही 20 खां 30 साल अॻु जो ठहियलु आहे ऐं 2 महाॿोड हिन खे रोड खे तबाह करे चुका आहिनि। 2 महाॿोड 2010 ऐं 2022। उनखां पोइ ही पीपल्स पार्टी जे तरफ़ां मिलियल ही हिन इलाइक़े लाइ अहम रोड हुयो जेको कोलाची खां थलो लिंक रोड ताईं दर्जने ॻोठनि खे पाण में मिलाए थो, जेको खस्ता हाल जो शिकार हुयो ऐं माण्हुनि अवाम जी देरीना ख़्वाहिश तहत PPMPA फयाज़ अली भुट्ट तरफ़ां ही रोड करोड़नि रुपयनि जी लागत सां मंज़ूरु करायो वियो ऐं हिन खे हींअर ठहिराए रहियो आहे ठेकेदार आहे मुमताज़ जोखियो, जंहिंजो तारफ़ हिन पोस्ट में लिखियलु आहे त हिकु रेडियो मिस्त्री हुयो ऐं रेडियो मिस्त्री खां हिकु करप्ट मायानाज़ मशहूरु करप्शन जो मायानाज़ ही ठेकेदार आहे जेको कमु अहिड़ो त कराए थो जो ही रोड हिन जी हालत तव्हां ॾिसी सघो था। किरियल हिकिड़ो 3rd क्लास हिकिड़ो मटीरियल इस्तेमालु कयो अथई, डांबर जी जाइ ते कारो मोबिल इस्तेमालु कयो अथई, जेको ठहण खां अॻु में ई हंध खां टुटी पियो आहे। कल्ह हितां धरणे जी जेका ट्रैफिक हली आहे उन हिसाब सां ही अञा मुकमल ठहियो ई न आहे त हंध खां मुकमल तरह टुटी ज़रा पुर्ज़ा थी चुको आहे। ॻोठाणनि मेप खां एंटी करप्शन खां अपील कई आहे त हिन करप्ट मुमताज़ जोखियो ठेकेदार खिलाफ़